अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा नेक्स्ट एपिसोड में वाक़ई हाणे पुलिस मूंसा खे गिरफ़्तार करे वेंदी, जेको नओं दुश्मन सिजावल जो ज़ाहिर थियो आहे। छा इहो वरी सिजावल जे लाइ मुसीबत पैदा कंदो? छा नेक्स्ट एपिसोड में लाला खे पूरो करे छॾींदो सिजावल? उनखे ख़बर पइजी चुकी आहे त हाकिमज़ादी ऐं लाला उनखे मारण जूं तयारियूं करे रहिया आहिनि। छा मीर खे हाशू मारे छॾींदो? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो दोस्तों। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त इहो फ़ैसिले जो मां कल्ह खोटी तव्हांखे ॿुधायां थो 2-3 किस्तनि में त इहो नवाब खान डराईंदो, फ़ैसिलो थियणु न ॾींदो, इन वॾी कोशिशि कंदो ऐं पुलिस पोयां लाहे छॾी आहे। तव्हां ॾिसंदो त मूंसा जे गॾु पुलिस हूंदी, लेकिन इहो ॻोल्हण जेको आहे न वॾो कमु ख़राबु कंदो। इहो नवाब खान खे ॿुधाईंदो त कहिड़े टाइम मूंसा कहिड़े टाइम भावल खे वठणु वेंदो, ऐं पुलिस उन टाइम वरी उते पुॼण जी कोशिशि कंदी ऐं मूंसा खे पकड़ण जी कोशिशि कंदी दोस्तों। ऐं फ़ैसिलो इहो विञाइण जी पूरी कोशिशि थी वेंदी। ऐं जेको नओं दुश्मन सिजावल जो ज़ाहिर थियो आहे, इहो बि हाशू सां गॾिजी सिजावल ऐं मूंसा वारनि जे लाइ इन्हनि जे लाइ हिकिड़ो मतिलबु मुसीबत पैदा थी वेंदो। ऐं हिकिड़ो हाशू ज़लील कयूं वेठो आहे, पोइ इहे 2-3 थी वेंदा, पोइ अञा ज़लील कंदा। बाक़ी लाला जे मथां अजायो शक सिजावल जो थियो आहे। कमु सॼा हाकिमज़ादी जा लाला वीचारो अनक़रीब तव्हां ॾिसंदो त सिजावल जे नज़रनि मां किरी पवंदो ऐं ॾोही थी पवंदो सारा वारे चकर में, ऐं उन जे मतिलबु हिकिड़ो शक जे मुताबिक़। बाक़ी मूंसा जे लाइ बि मुसीबतूं अचण वारियूं आहिनि नेक्स्ट एपिसोड में। ऐं मीर फ़िलहालु दोस्तों, मीर खे त कुझु कोन थींदो फ़िलहालु। 1-2 किस्तनि ताईं हाशू पूरी कोशिशि कंदो भावल खे जेको आहे मूंसा खे ठीकु आहे न पकड़ण जी या मारण जी, लेकिन पुलिस मूंसा जे काॾा हू भावल सां कुझु हरकत करण जी कोशिशि कंदो हाशू। जे मीर मिली वियो त मीर खे बि घटि न कंदो इहो हाशू। फ़ैसिलो ॾिराइण जे लाइ पूरी नवाब खान प्लैनिंग लॻाईंदो। जे पुलिस में कमु नथो थिए त हाशू वारनि खां इहो कमु कराईंदो। जीअं फ़ैसिलो ॾेई वञे, सिजावल सिर्फ़ु इंतज़ारु वेठो अचे मूंसा छूटे वञो जेल मां, त पोइ मां जेको आहे ठा कयां। अहिड़े हिसाब सां दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।